सोशल मीडिया जा नाज़रीन, मुहर्रमुल हराम जाही दिहाड़ा करबला जे शहीदन सूरे सर्वेच बहादुरन जी याद ॾियारिन था ऐं उम्मत खे सबक सेखारिन था त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे प्यारन बचड़न करबला जे मैदान में मुसाफ़िर बणिजी उन तत्तल धरती मथां हक़ ऐं सच जो अज़ीम मिसाल क़ाइमु कयो। ही कुदरती कानून आहे, जिते नेकी हूंदी आहे उते बदी बि हूंदी आहे, जिते ख़ैर हूंदो आहे उते शर बि हूंदो आहे, जिते हक़ हूंदो आहे उते बातिल बि हूंदो आहे। सोशल मीडिया जा नाज़रीन, हक़ ऐं बातिल जो झेड़ो अज़ल खां आहे ऐं ता क़यामत इन्हनि ॿिन्ही जो झेड़ो जारी वसारी रहंदो। सोशल मीडिया जा नाज़रीन, जॾहिं हक़ हज़रत इब्राहिम ख़लील जे सूरत में आयो त बातिल वरी निमरूद जी सूरत में आयो। जॾहिं हक़ हज़रत मूसा कलीमुल्लाह जी सूरत में आयो त बातिल फ़िरऔन जी सूरत अख्तियार कई। जॾहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन हक़ जो आवाज़ उथारियो त बातिल अबू जहल, अबू लहब, उत्बा, शीबा जी सूरत अख्तियार कई। पोइ कॾहिं बदर जे मैदान में जंग गरम हुई त कॾहिं उहद जी दामन में तलवारूं टकराइजी रहियूं हुयूं, कॾहिं हुनैन ऐं ख़ैबर में जंग गरम हुई। सोशल मीडिया जा नाज़रीन, अल्लाह जो क़ुरान गवाह आहे त हक़ वारा थोरा बि बातिल जे घणनि मथां ग़ालिब आया आहिनि। कम मिन फ़िअतिन क़लीलतिन ग़लबत फ़िअतन कसीरतम बिइज़्निल्लाह वल्लाहु मअस्साबिरीन। केतिरा भेरा थोरी जमात घणे गिरोह ते अल्लाह जे हुक्म सां ग़ालिब आई आहे ऐं अल्लाह सब्र वारनि सां गॾु आहे। अल्लाह पाक अॻिते इरशाद फ़रमायो, वकान हक़्क़न अलैना नस्रुल मुमिनीन, ऐं असांजे मथां हक़ आहे मोमिननि जी मदद करणु। दोस्तो, जॾहिं इहो हक़ ऐं बातिल जो झेड़ो जारी हुयो, बातिल यज़ीद जे रूप में आवाज़ उथारियो त हक़ वरी हज़रत सैयदना इमाम हुसैन आली मक़ाम जो रूप अख्तियार कयो।